अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु 14 डिसंबर शिकारपुर जे PS 9 ते ज़िमनी इलेक्शन आहे। हिन में 3 उमेदवार जेके आहिनि उहे इलेक्शन में मदे मुक़ाबिला आहिनि, जंहिंमें सर फ़हरिस्त जेको आहे पीपल्स पार्टी जो कैंडिडेट आगा शहबाज़ ख़ान ऐं JUI जो सैयद रुशदुल्ला शाह अमरोडी ऐं तहरीक लबैक जो इसरार अहमद अबड़ो जेके आहिनि मदे मुक़ाबिला आहिनि। हीअ पहिरीं वाहिद इलेक्शन आहे। अक्सर व बेशितर ज़िमनी इलेक्शन में इहो ई थींदो आहे त इक़्तिदारी ऐं हुकूमती धुर खटे वेंदी आहे, त हिन ज़िमनी इलेक्शन में नतीजो जेको आहे उहो अॻु में ई वाज़े आहे त जेको पीपल्स पार्टी जो कैंडिडेट खटे वेंदो, JUI जो 2 नंबर ते ईंदो ऐं तहरीक लबैक जो 3 नंबर ते ईंदो। बाक़ी जेका ॻाल्हि अचे थी पई त मुक़ाबिलो छाजो आहे, सवाल इहो थो पैदा थिए त जॾहिं रिज़ल्ट अॻु में ई वाज़े आहे, क्लियर आहे, धुरियुनि खे बि ख़बर आहे, अवाम खे बि माना इहा भली भित ॼाण आहे त रिज़ल्ट छा ईंदो, त पोइ बाक़ी वठि वठां छाजी आहे। दोस्तो, वठि वठां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु परसेंटेज जी आहे। त ॾिसूं त वोट जेको आहे पीपल्स पार्टी खे इहा कोशिशि आहे त जेको आगा शहबाज़ ख़ान आहे उनखे वोट जो जेको परसेंटेज आहे उहो पंहिंजे पुठी जेका वालिद साहब जे खे जेको पयल वोट आहे उनखां डबल ते पए। JUI जो जेको वधि में वधि जेका कोशिशि इहा आहे त जेको पुठे दफ़े वोट पियो उहो घटि में घटि ओतिरो वोट पए, जेकॾहिं वधीक नथो पए त घटि में घटि ओतिरो पए, छो त इम्कान हिन वक़्तु इहो ई आहे त JUI खे घटि वोट पवंदो। ऐं उनखां पोइ तहरीक लबैक जो जेको उमेदवार आहे उनजो जेको आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी दिफ़ाई पोज़ीशन में आहे। उहो हिकु ग़रीब हुजण जे बावजूदि स्टैंड वठी इलेक्शन में बीठो आहे। उनजी पार्टी जेका आहे उहा मुश्किलात जो शिकार आहे। हिन वक़्तु उन खां पूरी का टीम बि कोन्हे का, उन बिहाफ ते बहरहाल उनखे आफ़रीन आहे त उहो स्टैंड वठी पंहिंजे मैदान ते बीठो आहे, इलेक्शन विढ़े थो ऐं उनखे जेके वोट पिया पुठे दफ़े जेको आहे तहरीक लबैक खे बि 2-2.5 वोट पियो हुयो। ॾिसिजे त हाणे छा थो थिए। ऐं तहरीक लबैक जो वोट बैंक बि तमामु घणो आहे, JUI जो बि घणो आहे, पर तहरीक लबैक जो बि घणो आहे। अहले सुन्नत वल जमात या दरगाह जेके आहिनि पीरी मुरीदी वारा माण्हू सभु तहरीक लबैक खे वोट कंदा आहिनि, पर हिते चूंकि जेको कैंडिडेट आहे उहो थोरो कमज़ोर कैंडिडेट आहे। कमज़ोर इन में आहे त माना ग़रीब तबिके जो अॼुकल्ह ग़रीब वीचारे जी कहिड़ी वैल्यू आहे, जंहिंजा वॾा टायर हुजनि, वॾो बंगलो हुजे, वॾे जेको आहे ठाट बाट पैसो हुजे, त पोइ पैसो हुजे। इलेक्शन आहे पैसे जी, जंहिंखे जेतिरो पैसो ओतिरो उनजी इलेक्शन खटण जा इम्कान वधीक। सो इन बुनियाद ते असां वटि जेका इलेक्शन लड़ी वञे थी उन बिहाफ ते हिन वक़्तु पीपल्स पार्टी खे मां सम्झां थो पियो त वोट जो जेको उन्हनि जी कोशिशि ई त वधि में वधि वोट पए ओतिरो उन्हनि खे वोट पवण जो को बि इम्कान नज़र नथो अचे। उनजी वजह इहा आहे त जेके कोट दुरानी जा जेकी परफॉर्मेंस आहे उहा परफॉर्मेंस उन अॼुकल्ह वोट आहे परफॉर्मेंस जे बुनियाद ते। उनजी जेका कोट दुरानी जी वारनि जी परफॉर्मेंस अहिड़ी न आहे जंहिं बुनियाद ते को आवाम जेको आहे खुली करे निकिरी पए उन्हनि जे क़ुर्बानीनि जे बुनियाद ते। हिते असां वटि अक्सर व बेशितर माण्हू जेके आहिनि पाण वणाइण जे चकर में हाणे इम्तिहान त उन्हनि जो ई आहे, जिन पाण वणायो, प्रोग्राम कया, जेको आहे त वॾियूं वॾियूं कार्नर गॾिजाणियूं कयूं ऐं वॾा वॾा जेके आहिनि गुल छटिया, हाणे इम्तिहान उन्हनि जो आहे त हाणे इहे त उनखे उमेदवार खे त ॾेखारियूं था असां ताईं हितां जा भोतार असां ई आहियूं ऐं चङा मुड़ुस असां ई आहियूं, हिन इलाइक़े जा माण्हू माना असांजे मुठ में आहिनि। पर हाणे वोट तां ख़बर पवंदी त अमरान जे वाक़ई या पंहिंजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु खातो सिधो करण जे चकर में, पाण वणाइण जे चकर में बसि प्रोग्राम करे उनखे कूड़ा सचा आसरा ॾेई जान छॾायूं। सो हाणे 5 बजे 6 बजे खां पोइ रिज़ल्ट जॾहिं आउट थींदो त उनखां पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे सॼी सारो सिलसिलो जेको आहे वाज़े थी वेंदो, क्लियर थी वेंदो त पुठे दफ़े जेको आगा साहब मरहूम खे वोट पियो हुयो त उन जे बुनियाद ते हाणे वोट जेको आहे केतिरो पवे थो।